मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर जे कचे में सिंधु दरिया जे पाणी जी सतह में इज़ाफ़ो, ॿोॾि जी सूरतहाल खे नज़र में रखंदे वॾे पैमाने ते रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर दादू ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां 100 खां वधीक माण्हुनि खे ॿुॾी वियल ॻोठनि मां कढी महफ़ूज़ जॻहुनि ते मुंतक़िल कयो। डिप्टी कमिश्नर दादू रेस्क्यू कयल ॿोॾि मुतासिरनि खे रिलीफ कैंपुनि में मुंतक़िल कयो वञे पियो। अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ असांजी पहिरीं तरजीह आहे। कचे जे इलाइक़नि में सिंधु दरिया जे पाणी जी सतह वधण खे नज़र में रखंदे एहतियाती तदबीरूं इख्तियार करियो। डिप्टी कमिश्नर दादू सैद मुर्तज़ा अली शाह डिप्टी कमिश्नर दादू सैद मुर्तज़ा अली शाह पारां जारी कयल पधिराई में ॼाणायो आहे त असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा घलो जी अॻवानी में सिंधु दरिया जे कचे जे इलाइक़नि में रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन जारी कयो वियो आहे। मेहर जे कचे जा केतिरा ॻोठ शदीद मुतासिर थिया आहिनि, जिते पाणी जी तेज़ी सां वधण सबबि ॻोठ पाणी जे घेरे में अची रहिया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर मेहर जी निगरानी हेठि यूनियन काउंसिल नओं ॻोठ जे 3 ॻोठनि जिन में माशूक चांडियो, अब्दुल गनी चांडियो ऐं पिपराई चांडियो शामिल आहिनि, जिन मां 100 खां वधीक माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिरनि खे फौरी तौर रिलीफ कैंपुनि में रिहाइश, खुराक ऐं तिबी सहूलतूं फराहम कयूं पई वञनि। होरां असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा घलो ॻोठ अब्दुल गनी चांडियो में किरियल भित हेठां दमिजी माउ ऐं नियाणी जी फौत थियण वारे वाक़े ते वारसनि सां मुलाक़ात करे इंसानी जानियुनि जे ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो ऐं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां मुकमल सहकारी मदद जी ख़ातिरी कराई आहे। असिस्टेंट कमिश्नर मेहर पारां फौत थियल औरत ऐं नियाणी जी तदफ़ीन लाइ वारसनि खे लाशनि खे कचे खां पके इलाइक़े ताईं मुंतक़िल करण लाइ सवारियूं बि मुहैया कयूं वयूं। डिप्टी कमिश्नर दादू सूरतहाल जो सख़्त नोटिस वठंदे चयो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ असांजी पहिरीं तरजीह आहे। कंहिं बि हंगामी सूरतहाल में फौरी कार्रवाई कई वेंदी ऐं कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी। हुन समूरे लाॻापियल खातनि, ख़ासि तौर ते हेल्थ डिपार्टमेंट, म्यूनिसिपल कमेटी ऐं रेस्क्यू टीमुनि खे हिदायत जारी कई त उहे कचे जे मुतासिर इलाइक़नि में मुस्तक़िल निगरानी कनि ऐं ज़रूरत पवण ते वधीक इन्ख़ला जे क़दमनि खे यक़ीनी बणाइनि। डिप्टी कमिश्नर दादू अवाम खे अपील कई त उहे कचे जे इलाइक़नि में दरियाए सिंध जे पाणी जी सतह वधण जी पेश नज़र एहतियाती तदबीरूं इख्तियार कनि ऐं ज़िले इंतिज़ामिया सां मुकमल सहकार कनि। असिस्टेंट कमिश्नर मेहर सां गॾु असिस्टेंट मुख्तियार कार बशीर अहमद ॾहर, आसिफ अली तुनियो सेक्रेटरी मौजूद चांडियो ऐं ॿिया पिणु गॾु हुआ।